कोटड़ी बैराज वेझो खॾो पवण जो इंकशाफ थियो आहे, जंहिंखे बंदि करण लाइ आपाशी खाते तरफ़ां कोशिशूं वरितियूं पई वञनि। कोटड़ी बैराज जी अप स्ट्रीम में खॾो पइजी वियो आहे, जंहिंखे बंदि करण लाइ आपाशी खाते तरफ़ां कोशिशूं वरितियूं पई वञनि। कोटड़ी बैराज सिंधु दरिया ते क़ाइम थियल आख़िरी बैराज आहे, जंहिं बाद पाणी समुंड में छोड़ थिए थो। कोटड़ी बैराज जे चीफ इंजीनियर हाजी खान जमाली ख़बरुनि जी तरदीद करे चयो त कोटड़ी बैराज जी अप स्ट्रीम में को बि खॾो नाहे थियो। सिंधु दरिया जे खाॿे पासे डीप चैनल पैदा थियो आहे। सिंधु दरिया खाॿे पासे खां वहंदो आहे, जॾहिं त हू कोटड़ी बैराज जे वेझो ईंदो आहे, हू साॼे पासे तब्दील थी वेंदो आहे। हिन वधीक चयो त इन डीप चैनल जो 65% मरमती कमु मुकमल थी वियो आहे, जॾहिं त बाक़ी रहियल कमु हलंदड़ महीने में मुकमल थी वेंदो, जंहिं लाइ 1 अरब रुपया ख़र्च कया विया आहिनि। ॿिए तरफ़ आपाशी खाते जे अमलदार जो चवणु आहे त नुक़सान जी मालूमात वठण लाइ का बि जांच शुरू नाहे कई वई। 1 अरब रुपया ख़र्च करण मां इहो साबित थियो आहे त बैराज जे ढांचे वेझो खॾो पइजी वियो आहे, जंहिं लाइ वॾे अंग में पथर लाथा विया आहिनि। वधीक कम जी ज़रूरत पई त पथर हटाइणा पवंदा, जंहिं ते वधीक ख़र्च अची सघे थो। व्हाट्सएप ग्रुप ते आपाशी अमलदारनि जी ॻाल्हि ॿोल दौरान डेवलपमेंट रीजन 2 जे चीफ इंजीनियर ज़रीफ इकबाल खोड़े चयो त खॾो पवण गैर तसवराती अमल आहे। खॾे सबबि ॿोॾि ऐं पाणी वहिकरण दौरान बैराज खे तमामु वॾो नुक़सान पहुचे सघे थो, जंहिंजो मरमती कमु जल्द खां जल्द मुकमल कयो वञे, जंहिं ते व्हाट्सएप ग्रुप में कोटड़ी बैराज जे चीफ इंजीनियर हाजी खान जमाली तरफ़ां ज़रीफ इकबाल खोड़े जो थोरो मञियो वियो।